एकता दिहाड़े ते सिंध जी सिंध सां मुलाक़ात जारी। टाइम न्यूज़ ऐं रोज़ानी पंहिंजी अख़बार जे सॾ ते सिंध सां दर्द जो रिश्तो जे सिरे हेठि एकता दिहाड़ो मल्हाइण लाइ समूरी सिंध में रैलियूं। कंदकोट, कंबर शदात कोट, उमरकोट, मिठी ऐं शाहपुर चाकर में माण्हू सकाफ़ती वेस ओढ़े ॿाहिरि निकिरी आया। नवाबशाह, दौड़, मीरपुर माथेलो, मटियारी, मेहड़ ऐं ॿियनि शहरनि मां एकता दिहाड़ी जूं रैलियूं। न्यू सईदाबाद, कोट गुलाम मोहम्मद, फरीदाबाद, नबीसर रोड ऐं वारह में बि रैलियूं। खानपुर महर, गुडू, नसरपुर, खिपरो, डीपलो, तंगवाणी ऐं ॿियनि शहरनि में बि माण्हू रस्तनि ते निकिरी आया। घारो में सकाफ़ती वेस वॻा ओढ़ियल शहरनि जी रैली। वारह में 100 फुट ऐं बदीन में 50 फुट जा अजरक जा झंडा फड़काया विया। टनो बागो में कबूतर उॾारे एकता दिहाड़ी जी शुरूआत कई वई। राणीपुर में शाह जे मशीन खां सचल जी दरगाह ताईं रैली कढी वई। सकाफ़ती वेस वॻा ओढ़ियल शहरनि जी सचल जी दरगाह ते हाज़िरी। सिंध जी ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरी वयूं। सेवण शरीफ़ में शहरनि पारां रैली कढी कलंदर लाल शहबाज़ जी मज़ार ते हाज़िरी भरे अजरक जी चादर चाढ़ी वई। सिंध सां दर्द जो रिश्तो जे सिरे हेठि एकता दिहाड़े जी मुख्य तक़रीबूं जारी। कराची में आर्ट्स काउंसिल रोड ते एकता दिहाड़े जी मुख्य तक़रीब में माण्हुनि जी आमद जो सिलसिलो जारी। हैदराबाद में सिंध म्यूज़ियम आॾो जारी एकता तक़रीब में ख़ल्क़ उथली पई। फ़नकारनि पारां सुरनि जी वर्खा। कोटड़ी, लाड़काणो, सखर, घोटकी ऐं ॿियनि शहरनि में एकता दिहाड़े जूं मुख्य तक़रीबूं। नवाबशाह में बि एकता दिहाड़े जी मुख्य तक़रीब जारी। कोटड़ी, दौड़, फैज़गंज, फरीदाबाद, कोट गुलाम मोहम्मद ऐं ॿिया शहर बि एकता जे रंगनि में रंगजी विया। पनवाखेल, पीर जो ॻोठ, ठठो, बदीन ऐं घोटकी मां बि एकता दिहाड़े जूं रैलियूं। जैकाबाद, कढण, खानपुर ऐं ॿियनि शहरनि में बि माण्हू सकाफ़ती वेस वॻा ओढ़े निकिरी आया। नौशरो फैरोज़, नवां जतोई, कंडियारो, ठारू शाह, जोही, मांझन, मोरो ऐं ॿियनि शहरनि में बि सिंध जी सकाफ़त जा रंग जरजी पिया। इस्लाम कोट में एकता दिहाड़े जी आजियां वारी रैली में ॿारनि जूं सिंधी गीतनि ते झुमरियूं। ॿारनि जी भली झुमिर ॾिसंदे शहरी बि मैदान में लही पिया ऐं झुमिर जा ॿ हथ हंया। कोट गुलाम मोहम्मद में बि सिंधी गीतनि ते शहरनि जो रंग। परदेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां बि सिंध वासियुनि खे एकता दिहाड़ी जूं वाधायूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं सूबाई वज़ीर शर्जी लीना मेमण पारां बि सिंध वासियुनि खे वाधायूं। अॼु असां सिंधू मातरी जी अज़ीम तहज़ीब जी शाहूकार कल्चर ऐं रिवायतुनि जो ॾिहाड़ो मल्हाए रहिया आहियूं। सिंध सूफ़नि ऐं आज़ादी जी धरती आहे, पर अॼुकल्ह माफ़िया जो ज़ुल्म भोॻे रही आहे। अॻूणे वज़ीर आज़म ऐं PTI चेयरमैन इमरान ख़ान जो एकता दिहाड़े ते सिंध वासियुनि लाइ पैगाम। इमरान ख़ान पंहिंजे ट्वीट में चयो त सिंध पंहिंजी आज़ादी ऐं अज़मत जी वापसी लाइ हिकु भेरो ॿीहर ज़ालिमनि ख़िलाफ़ उथी खड़ी थी